इहा उन्हनि जी हालत आहे। मज़ाक कनि पिया। तव्हांजो बीबी फातिमा खे ख़बर पई त तुंहिंजे पीउ मथां ओजरी पियल आहे। बीबी साहिबा डोड़ी करे अचे थी, हटाए थी, पाण उथियनि था, निमाज़ खां फारिग थियनि था। इहो उहो मक़ाम हो, इहो उहो पहिरियों ॾींहुं हो जो मके जे मुशरिकनि पाण खे इंतिहाई तकलीफ़ ॾिनी हुई। ऐं इहे उहे माण्हू हुआ जिन तकलीफ़नि जे अंदरि नबी साईं खे बेहद तकलीफ़ूं पहचान सां कल्ला बल राना अला क़ुलूबिहिम जे मिसल बणिजी चुका हुआ। क़ुरान करीम चए थो उन्हनि जे दिलनि ते कट। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। फ़स्दअ बिमा तुअमर वअरिज़ अनिल मुश्रिकीन। मुख़्तसर हम्द व सलात खां बाद जीअं तव्हांखे मालूम आहे त गुज़िरियल कुझु हफ़्तनि खां सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो मौज़ू हली रहियो आहे, जंहिंजो पार्ट अॼु 5 नंबर आहे, जंहिंजे अंदरि नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी मबूस थियण खां बाद पाण कहिड़े तरीक़े सां उम्मत जे साम्हूं पैगाम पेश कनि था ऐं उन पैगाम जे पेश करण में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कहिड़ियूं कहिड़ियूं तकलीफ़ूं दरपेश अचनि थियूं, इन जा चंद मिसाल पेश कया वञिबा। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं दौर में नबी मबूस थियनि था उहो दुनिया जो इंतिहाई जहालत वारो दौर शुमार कयो वञे थो। यानी आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी करे ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे आमद ताईं दुनिया ते हमेशह नबी मौजूदु रहिया। हिकु नबीअ जे वञण खां बाद ॿियो नबी मबूस थियो थी या उन जी मौजूदगीअ में नबी अची वियो थी। ईसा अलैहिस्सलाम खां वठी करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद ताईं दरमियान में 500 साल जो फ़ासिलो आहे। इन 500 साल जे अरसे जे अंदरि दुनिया ते न को नबी मौजूदु हो ऐं न वरी को सही किताब मौजूदु हो जेको माण्हुनि जी गाइड करे। तंहिं करे इन दौर खे जहालत जो दौरु चइबो आहे, जंहिंजे अंदरि इंसान शिरक जी इंतिहाई गहराई में अंधेरे जे अंदरि इन आलम में पहुची चुका हुआ जो अल्लाह तबारक व तआला जी ज़ात खां बि नावाक़ुफ़ बणिजी चुका त का ज़ात अल्लाह जी बि आहे। हर इलाइक़े जे अंदरि, हर मुआशरे जे अंदरि माण्हू पंहिंजो माबूद बनाए करे, पंहिंजो इलाह बनाए करे ज़िंदगी बसर करण लॻनि था। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थोरे अरसे जे अंदरि आया ऐं हिकु अहिड़ी क़ौम जे तरफ़ आया जेका क़ौम उम्मीयीन आहे। अहिड़े दौर जे अंदरि आया जेको इंतिहाई जहालत जो दौरु आहे। लेकिन इहो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी तबलीग जो कमाल आहे जो हिकु तरफ़ उहे अंबिया इकराम बि आया जिन 950 साल ताईं दावत पेश कई, लेकिन सवाइ चंद माण्हुनि जे को मुसलमान न बनियो। ॿिए तरफ़ 23 साल जो अरसो मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगाम पेश कनि था, जेको पैगाम मशरक़ खां मग़रब, शिमाल खां जुनूब ताईं दुनिया जी कुंड कुर्छ ताईं पहुची वञे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभ खां पहिरीं तबलीग जो आगाज़ खुफ़िया तौर ते कनि था, यानी अकेलो अकेलो माण्हू खे घुराइनि था, उन्हनि खे सम्झाइनि था। पाण जी सभ खां पहिरीं तबलीग जी इब्तिदा पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर खां थिए थी ऐं पहिरिएं ॾींहुं हिन उम्मत जा सभ खां पहिरियां मोमिन ऐं मुसलमान उहो नबी साईं जो अहले बैत आहे, जंहिंजो ज़िक्र क़ुरान करीम इन्हनि अल्फाज़नि में कयो, अस्साबिक़ून अल अव्वलून
चंगाइन में अगराई कंदड़ जिते तारीख़ तव्हांखे इहा ख़बर ॾींदी त उहो अबू बकर सिद्दीक़ आहे, उहो उमर फारूक आहे, उहो उस्मान गनी आहे, उहो अली मुर्तज़ा आहे, उहे अशरा मुबशरा आहिनि। उन जॻह ते तारीख़ इन ॻाल्हि खे वाज़े कयो आहे त अस्साबिक़ून अल अव्वलून जे अंदरि ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाहु अन्हा आहे, नबी साईं जी धीअ बीबी ज़ैनब आहे, नबी साईं जी धीअ बीबी रुक़ैया आहे, नबी साईं जी धीअ बीबी फातिमा आहे रज़ी अल्लाहु अन्हुम वरज़ाह। पाण पहिरीं दावत ते बीबी ख़दीजा रज़ी अल्लाहु अन्हा पाण जूं धीअरूं ऐं पाण जो ग़ुलाम हज़रत ज़ैद रज़ी अल्लाहु अन्हु जेको अॻु में बीबी ख़दीजतुल कुबरा जो ग़ुलाम हो, पाण जे आमद खां बाद बीबी साहिबा नबी साईं खे उहो ग़ुलाम अता कयो, उहो ग़ुलाम मुस्लमान थिए थो। हज़रत अली रज़ी अल्लाहु अन्हु नबी साईं जे घर रहंदा हुआ, पाण उन खे संभालींदा हुआ। जहिड़े तरीक़े सां असांजे मुआशरे जे अंदरि इहो माहौल आम आहे जो हिकु भाउ पंहिंजे भाउ जे पुट खे औलाद खे संभालींदो आहे, हुनजा कई मक़सद हूंदा त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी थियण खां अॻु में हज़रत अलीअ खे संभालींदा हुआ, पंहिंजे घर हो। हज़रत अली रज़ी अल्लाहु अन्हु बि उन्हनि सां गॾु ई मुस्लमान थी वञे थो। पाण जे अहले बैत सां गॾोगॾु हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु अन्हु बि उन ॾींहुं ई मुस्लमान थिए थो, जंहिं ॾींहुं पाण दावत जो आगाज़ कनि था। अल्लाह तबारक व तआला नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहो शरफ़ अता कयो जो पहिरें ॾींहं खां वठी करे पाण जा साथी, पाण जे ॻाल्हि ते लबैक चवण वारा, पाण जे खे मशवरो ॾियण वारा, पाण जो हर मुसीबत में साथ ॾियण वारा, पाण जो अहल ऐं पाण जा दोस्त अल्लाह उनखे मुस्लमान बनाए छॾियो। बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाहु अन्हा जो वाक़ियो तव्हां अॻु में ॿुधी चुका आहियो। पाण नबूवत जो आगाज़ ई कनि था, ख़बर ॾियनि था। बीबी साहिबा फौरन जवाब ॾिए थी, कल्ला वल्लाहि ला युख़ज़ीक अल्लाहु अबदा, अल्लाह कॾहिं बि तव्हांखे ज़ाया न कंदो। उन खां बाद जॾहिं पैगाम खणी करे मके वारनि जे साम्हूं पेश कनि था, मके जा मुशरिका पाण खे तकलीफ़ पहुचाइनि था, गार गन कनि था, पत्थर हणनि था, तकलीफ़ूं पहुचाइनि था। पाण मके वारनि जे तकलीफ़ुनि खे सही करे घर पहुचनि था। उहा ख़दीजतुल कुबरा हुई रज़ी अल्लाहु अन्हा, जंहिंखे हिन उम्मत जे अंदरि इहो आज़ाज़ हासिल आहे जो आमना जो लाल ज़ख़्मी बणिजी करे, परेशान थी करे, गुबार आलूदा बणिजी करे ईंदो हो। ख़दीजतुल कुबरा पाण जे कदमनि मुबारकनि ते वेहंदी हुई, पाण जे ज़ख़्मनि ते पटी कंदी हुई ऐं गॾोगॾु तसल्ली ॾींदी हुई, कल्ला वल्लाहि ला युख़ज़ीक अल्लाहु अबदा, अल्लाह तोखे कॾहिं बि न कम जे अंदरि नाकाम न कर। इहा ई वजह आहे जो बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाहु अन्हा फरमाए थी, मा ग़िरतु अला निसाइही मा ग़िरतु अला ख़दीजा। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो औरतूं कई हुयूं 11 घर वारियूं, लेकिन बीबी साहबा फरमाए थी, जेतिरी गैरत जेतिरो ग़िब्ता मूंखे ख़दीजतुल कुबरा ते थींदो हो, अहिड़ो ग़िब्ता कंहिं ॿी औरत ते न थियो, हालांकि उहो मूंखां अॻु में फ़ौत थी चुकी। छाजे करे? सुवाल कयो वियो, अम्मा तव्हांजे अचण खां अॻु में, नबी साईं जी ज़ौजा बणजण खां अॻु में ख़दीजतुल कुबरा दुनिया खां रवानी थी चुकी हुई, पोइ छाजे करे एतिरो थींदो हो? जवाब ॾिए थी, बेकसरे ज़िक्र ही इयाहा, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशह उनजे ज़िक्र कंदा हुआ, ख़दीजा खे कॾहिं कोन विसारियो। तव्हांजो जेकॾहिं घर जे अंदरि को सुठो खाधो पचंदो हो, को गोश्त ईंदो हो, का सुठी शइ ईंदी हुई, पाण हुकुम फरमाईंदा हुआ, अरसिलूहा इला अस्दिक़ाए ख़दीजा, सभ खां पहिरीं ख़दीजा जे सहेलियुनि ॾांहुं मोकिलियो। बीबी आयशा फरमाए थी, नबी साईं खे हिकु दफ़ा अर्ज़ु कयो, अल्लाह जा नबी तव्हां एतिरो ख़दीजा खे यादि करियो था। पाण फरमाइनि था, ऐं आयशा इन्नी क़द रुज़िक़्तु हुब्बहा, मूंखे अल्लाह जे तरफ़ खां उनजी मोहबत अता थियल आहे।
ख़दीजा उहा ख़दीजा पाण फरमाइनि था आमनत बि हीन कफ़रनी अन्नासो, जंहिं वक़्तु सॼी दुनिया मुंहिंजो इनकार कयो हो, ख़दीजा मूं ते ईमान आंदो हो। सदक़तनी, मूं ते मुंहिंजी उन वक़्तु तस्दीक कई हुई जंहिं वक़्तु माण्हुनि मुंहिंजो इनकार कयो हो, मुंहिंजी उन वक़्तु मदद कई हुई जॾहिं आउं दुनिया जे अंदरि सभ खां अकेलो रही वियुसि। अहिड़े तरीक़े सां अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु पहिरियों मुस्लमान थिए थो। उहो अबू बकर जंहिंजे बारे में पाण फरमाइनि था, सही बुखारी जी हदीस आहे, लौ कुन्तु मुत्तखिज़न खलीला लत्तखज़्तु अबा बकरिन खलीला, जेकॾहिं दुनिया जे अंदरि आउं कंहिंखे पंहिंजो दोस्त बनाइणु चाहियां हा त उहो अबू बकर आहे जंहिंखे पंहिंजो दोस्त बनाया हा, लेकिन अल्लाह मूंखे पंहिंजो हबीब बनायो आहे। तंहिं करे इज़हार न कयाऊं, लेकिन इहे अल्फाज़ चई करे पाण साबित करे छॾियाऊं त दुनिया जे अंदरि मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको दोस्त आहे त उहो अबू बकर सिद्दीक़ आहे। दोस्त बि अहिड़ो, जेकॾहिं को माण्हू अबू बकर खे तकलीफ़ ॾींदो हो, नाराज़ कंदो हो, नबी साईं नबूवत जे ज़बान खां इहे अल्फाज़ दोहराईंदा हुआ, हल तारिकुम ली साहिबी, हल तारिकूली साहिबी, छा मुंहिंजे दोस्त खे मुंहिंजे ज़रिए तव्हां उनखे छॾींदो, उनखे तंग करणु छॾींदो, उनखे नाराज़ न करियो, छाजे करे उहो मुंहिंजो दोस्त आहे। उहो अबू बकर जंहिंजो ज़िक्र अल्लाह क़ुरान करीम में कयो, फरमाई उन वक़्त खे यादि कर जॾहिं तूं पंहिंजे दोस्त खे चई रहियो है, सानियस नैने इज़ हुमा फिल गारे इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना। क़ुरान करीम इन ॻाल्हि ते दलील आहे त नबी साईं जा जेके बि सहाबा आहिनि, 1,44,000 सहाबा, उन्हनि खे नबी साईं सहाबी चयो। उन्हनि सहाबा जे अंदरि हिकु उहा अज़ीम हस्ती अबू बकर सिद्दीक़ जी हस्ती आहे, जंहिंखे सिर्फ़ु रसूलुल्लाह न बल्कि अल्लाह रसूलुल्लाह जो सहाबी चयो। फरमाए इज़ तक़ूलु लिसाहिबिही, उन वक़्त खे यादि करियो जॾहिं नबी पंहिंजे सहाबीअ खे चई रहियो हो। इहो केरु सहाबी हो? अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु, जंहिंजे बारे में पाण फरमाइनि था, जंहिं बि शख़्स मूं ते एहसान कया ऐं उन्हनि जे एहसान जो बदिलो ॾेई चुकसि, सवाइ अबू बकर जे। अबू बकर जा एतिरा एहसान आहिनि जो आउं उन्हनि जो बदिलो चुकाए नथो सघां। अल्लाह ताला अबू बकर खे उनजे एहसाननि जो बदिलो था। त इहे ॿ अज़ीम हस्तियूं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॿ ॿेली बंदी हुजनि थियूं ऐं पाण नबूवत जे पैगाम खे अॻिते जारी कनि। उन खां बाद इहो अरसो तक़रीबन 3 साल ताईं रहियो, जंहिंखे खुफ़िया तबलीग चइबो आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजे तरीक़े सां माण्हुनि खे तबलीग कंदो हो, नबी साईं जे तरफ़ आणींदो हो। अबू बकर जे हथ ते उन ई दौरां 12 माण्हू मुस्लमान थी चुका हो, जंहिंजे अंदरि उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु जहिड़ा जलील क़दर सहाबी आहिनि। अबू बकर सिद्दीक़ जी अज़मत की वजह सां, उन जी तबलीग जी वजह सां, उन जे अख़लाक जी वजह सां, जंहिं दौर जे अंदरि मुखालफ़त उरूज ते हुई, अबू बकर इन्हनि माण्हुनि खे नबी साईं सां मिलायो, नबी साईं जो अख़लाक, नबी साईं जो किरदार सम्झायो ऐं दीन मतीन जे तरफ़ वठी आयो। अल्लाह उनखे हिदायत नसीब। 3 साल ताईं ईअं सिलसिलो रहियो। उन खां बाद पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूवत जे पैगाम खे आम कनि, छो त हाणे अल्लाह ताला पाण खे हुकुम फरमायो, या अय्युहल मुद्दसिर कुम फअंज़िर व रब्बक फकब्बिर व सियाबक फतहिर, ऐं चादर उड़ींदड़ जवान उथ, व रब्बक फकब्बिर, पंहिंजे रब जी वॾाई बयान कर, ऐं कुम फअंज़िर व रब्बक फकब्बिर व सियाबक फतहिर व रुज्ज़ फहजुर, कपिड़नि खे पाक रख ऐं बुतनि जी पलीतीअ खे माण्हू खां परे हटाए। हाणे हुकुम जारी थी चुको त पाण पैगाम खे आम कर। तंहिं करे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जबल सफ़ा ते चढ़नि था। जबल सफ़ा कैबतुल्लाह जे क़रीब आहे, मक्के जे अंदरि वॾो जबल आहे। पाण उन जबल ते बीह करे ऐलान कनि था, या सबाहा या सबाहा या सबाहा, 3 मरतबा इहे अल्फाज़ चवनि था। इन ऐलान जो मक़सदु इहो हो, उन वक़्त जो इहो
तरीक़ो हो, रवाज हो, जॾहिं का ख़ासि ॻाल्हि ॿुधाइणी आहे या कंहिं दुश्मन जो हमिलो थियण वारो आहे या को इंतिहाई अहम मामिलो आहे त या सबाह चई करे सॾु कयो वञिबो ऐं सॼे शहर जा माण्हू जमे थी वेंदा। पाण ऐलान कनि था, सॼो शहर जमे थी वञे थो, जंहिंजे अंदरि मके जा वॾा वॾा सरदार बि आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभ खां पहिरीं उन्हनि खां पंहिंजे बारे में सुवाल कयो। पाण फरमाइनि था, क़द लबिस्तु फ़ीकुम उमरा, आउं तव्हांजे अंदरि ज़िंदगीअ जो हिकु हिसो गुज़ारे चुको आहियां। मामूली हिसो न हो, 40 साल जो अरसो गुज़री चुको आहे। हाणे सुवाल कनि पिया, क़द लबिस्तु फ़ीकुम उमरा, आउं तव्हांजे अंदरि उमिरि जो हिकु डिघो हिसो गुज़ारे चुको आहियां। कैफ़ वजदतुमूनी, तव्हां मूंखे कीअं पातो? उहे सरदार जवाब ॾियनि था, तो हिन माहौल जे अंदरि, जंहिं माहौल जे अंदरि शराब आम आहे, जुआ आम आहे, बेहयाई फहाशत जा अॾा आहिनि, ज़िना खे गुनाह नथो तस्लीम कयो वञे, उन माहौल जे अंदरि जॾहिं तो पाक दामनी वारी ज़िंदगी गुज़ारण शुरू कई, असां बि तोखे आज़मायोसीं। जर्रबनाक मिरारा, को हिकु मरतबा न, असां तोखे कई मरतबा आज़मायोसीं। मां जर्रबनाक इल्ला सिद्का, लेकिन जॾहिं बि आज़मायोसीं असां तोखे सचो पातोसीं। पाण वरी सुवाल कनि था, भला ॿुधायो, आउं जबल ते आहियां, तव्हीं मुंहिंजे साम्हूं आहियो, आउं जेकॾहिं हींअर चवां जबल जे हिन तरफ़ खां हिकु दुश्मन जो लश्कर आहे जेको तव्हां ते हमिलो करण वारो आहे, हल अंतुम सादिकूनी, छा तव्हां मूंखे सचो सम्झंदव? जवाब ॾियनि था, लश्कर अगरचे नबी हुजे, लेकिन अय मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं तूं इहा ॻाल्हि कंदे असां इहो बि सचो सम्झंदासीं। पाण फरमाइनि था, पोइ आउं तव्हांजे साम्हूं अल्लाह जो पैगाम खणी करे आयो आहियां, हिकु वॾे ॾींहं खां डिॼारींदड़ बणिजी करे आयो आहे। पोइ पैगाम पेश कनि था। पैगाम छा आहे? या अय्युहन्नास, ऐ इंसानो, क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तमलिकुल अरब वल अजम, ला इलाहा इल्लल्लाह चओ, अरब अजम जा मालिक बणिजी वेंदा। क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह जो इक़रार करियो, तुफ़्लिहू, कामयाब थी वेंदो। हलिया दुनिया जे अंदरि अरब तव्हांजी मिल्कियत बणिजी वेंदी, अजम तव्हांजा ग़ुलाम बणिजी वेंदा। तव्हां कलिमे ला इलाहा इल्लल्लाह जो इक़रार कयो। साम्हूं अरब हुआ, मफ़हूम खे सम्झंदा हुआ, उन्हनि असां वांगुरु न जो सिर्फ़ु कलमू पढ़णो आहे, ज़बान सां इक़रार करे छॾियो, अमल पंहिंजी मर्ज़ी सां कंदासूं, हरगिज़ न। उन्हनि खे यकीन हो त इहो कलमो हैसियत रखे थो, तंहिं करे जेके मुस्लमान थिया हुआ उहे बि सोचे सम्झी करे मुस्लमान थिया हुआ। उन वक़्तु सभ जा सभु गॾिजी करे नबी साईं जी न दावत जो इनकार कनि था, जंहिंमें सभ खां अॻियां नबी साईं जो चाचो अबू लहब आहे, जंहिं चयो हो, तब्बन लक या मोहम्मद अलिहाज़ा जमातना, ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजे लाइ तब हुजे, छा तो असांखे इन ई करे जमा कयो आहे। उहे दोस्त जेके चवंदा आहिनि अबू लहब नबी साईं जे विलादत ते बानी आज़ाद कई, असां चऊं था इन जो को इनकार न आहे, भाइटियो सम्झी करे बानी आज़ाद कयाई। लेकिन जॾहिं पाण नबी बणिजी करे अचनि था, रसूल बणिजी करे अचनि था, सभ खां पहिरियों इनकार कंदड़ अबू लहब हो। तंहिं करे क़ुरान करीम चयो, मा अगना अनो मालहू व मा कसब, अबू लहब जे माल उनखे को फ़ाइदो न बख़्श। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन पैगाम खे आम कनि था। इहो उहो पैगाम आहे जेको आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं सभ जा सभ अंबिया इकराम खणी करे आया, जंहिंखे तौहीद चइबो आहे। जंहिं पैगाम जे ज़रिए इंसान इस्लाम में दाख़िल थींदो आहे, जंहिं पैगाम ते यकीन जी वजह सां इंसान दुनिया खां आख़िरत जे अंदरि कामयाब बनबो आहे। लेकिन शर्त इहो आहे, कलिमे ला इलाहा इल्लल्लाह खे ईअं सम्झे जहिड़े तरीक़े सां उनखे सम्झण जो हक़ आहे। कलिमे ला इलाहा इल्लल्लाह जो मक़सदु सिर्फ़ु इहो न आहे जो ज़बान सां इक़रार करियूं, बल्कि
इन जूं टे हालतूं आहिनि। ज़बान सां इक़रार कयो वञे त अल्लाह खां सवा को इलाह न आहे, अल्लाह खां सवा को माबूद न आहे, अल्लाह खां सवा को मुश्किल कुशा न आहे, अल्लाह खां सवा को हाजत रवा न आहे, अल्लाह खां सवा को मुसीबतूं टारींदड़ न आहे, अल्लाह खां सवा को औलाद बख़्शींदड़ न आहे, अल्लाह खां सवा को नेमतूं ॾींदड़ न आहे, अल्लाह खां सवा को सेहत बख़्शींदड़ न आहे, अल्लाह खां सवा को मौत जो मालिक न आहे, अल्लाह खां सवा को हयाती जो मालिक न आहे। यानी हर ज़रे खां ज़री शइ जेकॾहिं ॾींदड़ आहे का ज़ात त उहा अल्लाह जी ज़ात आहे, उन सां गॾु को शरीक न आहे। उहो पंहिंजी बादशाहत में अकेलो आहे, उहो पंहिंजे सिफ़ात में अकेलो आहे, उहो पंहिंजे मुलूकियत में अकेलो आहे। हय्युल क़य्यूम आहे, हमेशह ज़िंदह आहे, हमेशह क़ाइम आहे। सभु कुझु फ़ना थी वेंदो, अल्लाह बाक़ी रहंदो। सभु कुझु न हो, अल्लाह मौजूद हो। सभु कुझु ख़त्म थी वेंदो, अल्लाह बाक़ी रहंदो। उहा ई ज़ात हय्य ऐं क़य्यूम आहे, जंहिंजो ज़बान सां इन अक़ीदे सां इक़रार कयो, उन सां गॾोगॾु दिलि सां तस्दीक़ कई वञे। तस्दीक़ जी माना इहा आहे, जॾहिं तूं कलमे ला इलाहा इल्लल्लाह पढ़ी चुके पोइ तुंहिंजे ज़िंदगी जे अंदरि चाहे केतिरियूं मुसीबतूं अचनि, केतिरियूं तकलीफ़ूं अचनि, केतिरो आज़माइशन में तो आज़मायो वञे, लेकिन अल्लाह जे दर खे छॾे करे कंहिं दर जे तरफ़ न झुकी, अल्लाह जे हुक्म खे छॾे करे कंहिं ॿी ॻाल्हि जे तरफ़ माइल न थिए, त पोइ सम्झी वरितोसो त तो दिलि सां बि कलमे ला इलाहा इल्लल्लाह जो इक़रार। उन सां गॾोगॾु टियों तरीक़ो इहो आहे जो कलमे ला इलाहा इल्लल्लाह जे इक़रार करण खां बाद तुंहिंजो अमल बि उन मुताबिक़ हुजे। तुंहिंजे दिमाग़ जे अंदरि इहा ॻाल्हि हुजे, इहा यकीन हुजे त हिकु ॾींहुं अचिणो आहे, अल्लाह जे साम्हूं वञिणो आहे, उन जे साम्हूं हिसाब किताब ॾियणो आहे, उन जे लाइ तयारी दुनिया जी ज़िंदगी में करणी आहे। इहो मक़सदु आहे कलमे ला इलाहा इल्लल्लाह। तो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो पैगाम पेश कनि था ऐं पाण जी मुखालफ़त शुरू थिए। इहो पैगाम आम हो, मक्के पाक जे अंदरि जबल सफ़ा ते बीह करे इहो पैगाम पेश कनि था। माण्हुनि जे अंदरि ॻाल्हि ॿोल हलणु शुरू थिए थी। मक्के जा मुशरिका अञा ख़ूब मुखालफ़त ते न लथा, लेकिन पंहिंजे कचहरियुनि जे अंदरि पंहिंजनि दोस्तनि जे साम्हूं ॻाल्हि ॿोल जारी थी चुकी त ही कहिड़ी ॻाल्हि करे पियो, हिन खे केरु सम्झाए पियो, हिन खे केरु पढ़ाए पियो, हिन खे केरु लिखाए पियो, हिन ते केरु इल्का करे पियो। इन क़िस्म जूं चमे गुयूं मक्के में शुरू थी। अल्लाह तबारक व तआला वरी हुकुम फरमायो, वो अनज़िर अशीरतकल अक़रबीन, ऐ नबी तव्हां पंहिंजे वेझे रिश्तेदारनि खे ॾिॼारियो। इहा आम दावत हुई। उन खां बाद पाण ख़ासि ऐलान कनि था। ख़ासि ऐलान कहिड़ो जो पंहिंजे रिश्तेदारनि खे, जेके करीबी रिश्तेदार हुआ, अल्लाह फरमाए उन्हनि खे ॾिॼा। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू तालिब जे घर दावत कनि था, जंहिंमें मक्के जा सरदार आहिनि ऐं पाण जा उहे करीबी रिश्तेदार सभु गॾु थियनि था। सही बुखारी जी हदीस आहे, खाधो खाराइण खां बाद मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि कबीलनि जो नालो वठनि था ऐं दावत पेश कनि था। सभ खां पहिरीं पाण फरमाइनि था, या माशर कुरैश, ऐं कुरैश जी क़ौम, या माशर कुरैश, ऐं कुरैश जी जमायत, इश्तरू अनफुसकुम ला उगनी अनकुम मिनल्लाहि शैआ, तव्हां पंहिंजो पाण खे बचाए वठो अल्लाह खां, क़यामत ते ॾींहुं तव्हांखे ज़रे बराबरि फ़ाइदो न ॾींदुसि। वरी पंहिंजे ख़ानदान जो नालो वठनि था, या बनी अब्द मनाफ, इश्तरू अनफुसकुम ला उगनी अनकुम मिनल्लाहि शैआ, ऐं बनू अब्द मनाफ, तव्हां पंहिंजो पाण खे बचाए वठो, अल्लाह खां ज़रे बराबरि तव्हांखे क़यामत ते ॾींहुं फ़ाइदो न ॾींदुसि। इहो साॻियो पैगाम बनू अब्द शम्स खे ॾियनि था, या बनू अब्द शम्स, या बनू ज़हरा। अहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ कबीलनि जा नाला वठी वञनि था ऐं इन ॻाल्हि जी ख़बर ॾींदा वञनि था। आख़िर में फरमाइनि था, या अब्बास अम्मुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं अब्बास नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा चाचा, इश्तरू अनफुसकुम ला उगनी अनकुम मिनल्लाहि शैआ, अल्लाह खे सुञाणी करे
अल्लाह जी इबादत करे, पंहिंजो पाण खे बचाए वठ, क़यामत जॾहिं तोखे को फ़ाइदो न ईंदसि। या सफ़ियत बिन्त मोहम्मद, या सफ़ियत अम्मत रसूलिल्लाह, ऐं सफ़िया रसूलुल्लाह जी पुफी, पंहिंजो पाण खे बचाए वठ। या फातिमत बिन्त मोहम्मद सलीनी मिन माली मा शेते, ऐं फातिमा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी धीअ, दुनिया में जेकी चाहिए मूंखां घुरी वठ, क़यामत जॾहिं ज़रे बराबर तोखे फ़ाइदो न। पाण इहो पैगाम आम कनि था, आम माण्हुनि जे साम्हूं, पंहिंजे कबीले वारनि जे साम्हूं दावत पेश कनि था, ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुखालफ़त उरूज ते थी। मके जा मुशरिक वॾा वॾा सरदार गॾु थी करे अबू तालिब जे साम्हूं अचनि था, चवनि था इन इब्न अखीका क़द सब आलिहतना। नबी साईं जेका दावत पेश कई, उन दावत जो ख़ुलासो मके जा सरदार अबू तालिब जे साम्हूं पेश पिया कनि। नबी साईं कहिड़ी दावत पेश कई हुई, इन जवाब मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त पाण कीअं उन्हनि जी मुखालफ़त कयऊं ऐं कीअं दावत पेश कयऊं। चवनि था ऐं अबू तालिब इन इब्न अखीका क़द सब आलिहतना, तुंहिंजे भाइटे असांजे इलाहनि खे गारियूं ॾिनियूं आहे। अॼु असां जेकॾहिं कंहिं बुत जे बारे में, कंहिं क़बर वारे जे बारे में चवंदा आहियूं, इन्हनि खां नफ़ो नुक़सान न मिलंदो आहे, जवाब इहो मिलंदो आहे त हे वलियुनि जा गुस्ताख़ आहिनि, हे फलां शइ जा गुस्ताख़ आहिनि। इहा दावत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्की ज़िंदगी खां शुरू कई। मके जा मुशरिक आहिनि जेके चवनि पिया इन इब्न अखीका, तुंहिंजे भाइटे क़द सब आलिहतना, असांजे इलाहनि खे गारियूं ॾिनियूं आहे। व आब दीनना, असांजे दीन ते ऐब लॻायो अथसि। व सफ़ा आलामना, असांजे अक़िलमंदनि खे बेवकूफ़ चवे पियो त जेके बुतनि जे साम्हूं झुकनि पिया, जेके अल्लाह खे छॾे गैरनि खे सॾीनि पिया, इहे बेवकूफ़ इंसान आहिनि। व ज़ल्लल आबाअना, असांजा अबा ॾाॾा जेके फौत थी चुका, उन्हनि खे गुमराह चवे पियो। इम्मा अन तकफ़ि अन्ना व इम्मा अन तख़लिय बैनना व बैना, ऐं अबू तालिब या त इनखे इन ॻाल्हि खां रोक, अॼु ॾींहं खां बाद असांजे माबूदनि जी गिला न करी, इन ॻाल्हि खां रोक, असांजे वॾेरनि खे बेवकूफ़ न चवे, इन ॻाल्हि खां रोक, असांजे अबनि ॾाॾनि खे गुमराह न चवे, इन ॻाल्हि खां रोक, असांजे दीन खे बुरो दीन न चवे, या त तूं असांजे दरमियान निकिरी वञ, असां इन सां मुक़ाबिलो कंदासीं। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अबू तालिब घुराए थो, उहे सरदार सभु मौजूद आहिनि, पाण अचनि था। अबू तालिब इहा सॼी ॻाल्हि पेश करे थो त हे सरदार आया आहिनि, तुंहिंजे क़ौम जा माण्हू जिन खे तोखां हीअ तकलीफ़ आहे। पाण फरमाइनि था या अम्मे, ऐं चाचा, लो वज़अति शुमूस अला यमीनी, जेकॾहिं सिज ऐं चंड ऐं सितारा जेके बि सयारा आहिनि, इन्हनि खे मुंहिंजे सॼे हथ रखियो वञे। ॿी हदीस में अचे थो लो वज़अति शम्सु अला यमीनी वल क़मरु अला यसारी मा तरक्तु हाज़े दावा, जेकॾहिं सिज सॼे हथ रखियो वञे ऐं चंड खॿे हथ रखियो वञे, मा तरक्तु हाज़े दावा, आउं हिन पैगाम खे न छॾींदुसि। अबू तालिब नबी साईं जे पुठनि ते हथ हणी करे चवे थो, मुंहिंजो भाइटो सच चवे थो, अव्हांखे इजाज़त आहे। अबू तालिब जेसिताईं ज़िंदह रहियो, पंहिंजे भाइटे जो साथ न छॾी। मके जा मुशरिक उन खां बाद हर क़िस्म जी तकलीफ़ ॾियणु शुरू कनि था। सही बुखारी जी हदीस आहे, सहाबी अमीर बिन आस रज़ी अल्लाह अन्हु खां हिकु शख़्स सुवाल कयो, छो त अमीर बिन आस रज़ी अल्लाह अन्हु आख़िर में मुस्लमान थियो, तंहिं करे सुवाल कयई त मके जे मुशरिकनि जेके नबी साईं खे तकलीफ़ूं पहुचायूं, उन्हनि मां का वॾी तकलीफ़ बयानु कर त पाण खे कहिड़ी तकलीफ़ ॾिनी। सही बुखारी जी हदीस आहे, सहाबी अमीर बिन आस रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो, मूंखे उहो वाक़ियो नज़रनि खां परे नथो वञे। यादि रखो, ही उहो सहाबी आहे जेको अॻु में काफ़िर हो, रसूलुल्लाह जो सख़्त दुश्मन हो। इहो पंहिंजे बारे में चवे थो त मुंहिंजे ज़िंदगीअ जा 3 मोड़ गुज़रिया,
एक वो मोड़ हो जो रसूलुल्लाह जो सख्त दुश्मन होस आऊं घात में वेठल होस। घात छाके चइबो आहे, लिकी करे वेहा ता अचानक हमलो कयो वनी, चवण लगो आऊं घात में वेठो हूंदसि त ता नबी साईं को मौक़ो ॾियनि ऐं पाण खे नुक़सान पहुचाए। वरी चवे थो उन खां बाद मूंखे अल्लाह हिदायत बख़्शी, आ मुसलमान थिया थो। सिर्फ़ हिदायत ना बल्कि रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी मोहब्बत अल्लाह मूंखे उहा नसीब कई। जो सहाबी चवे थो नबी साईं जी मजलिस लगंदी हुई, सहाबा पाण जे साम्हूं हूंदा हुआ, पाण खां सुवाल कंदा हुआ, पाण उन्हनि खे क़ुरान ॿुधाईंदा हुआ, पाण उन्हनि खे दीन सम्झाईंदा हुआ। सहाबा सुवाल कंदा हुआ, पाण मसइला पेश कंदा हुआ, उन्हनि खे दीन सम्झाईंदा हुआ। लेकिन सॼी सारी मजलिस जे अंदरि मुंहिंजूं निगाहूं आमना जे लाल आयशा जे ताजदार जे चेहरे अक़दस ते टिकियूं रहंदियूं हुयूं। मजलिस ख़त्म थी वेंदी हुई, मुंहिंजूं अखियूं ढो करे न सघंदियूं। अॻिते हदीस जा लफ़्ज़ आहिनि, चवे थो लौ अन्नी सुइल्तो अन असफ़हु, जेकॾहिं को शख़्स मूंखां अॼु सुवाल करे ताऊं नबी साईं जो हुलियो बयान करिया, सूरत बयान करिया, मां अतक़्तो, मुंहिंजे अंदरि ताक़त न आहे। छाजे करे इन ऐनैया लम अमला अनहो, मुंहिंजे अखियुनि नबी साईं खे ॾिसी करे ढो करे न सघी। त चवे थो असां मके जे बैतुल्लाह जे सैन में वेठल आहियूं। उन वक़्त जी ॻाल्हि आहे जॾहिं मके शहर ते कुरैश मके जो कब्ज़ो हो, मुशरिकीन मक्का जो कब्ज़ो हो। चवे थो असां बैतुल्लाह जे सैन तरफ़ में वेठल आहियूं। एतिरे में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचनि था, पाण निमाज़ पढ़नि था। निमाज़ पढ़ण खां बाद पाण ज़िक्रो अज़कार कनि पिया। एतिरे मंझि असां मंझां हिकु शख़्स उथियो, उक़बा बिन अबी मुईत, जंहिं वञी करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कुल्हनि खां पकड़ियो ऐं टुवाल सां नबी साईं जे कंध मुबारक में टुवाल विझे थो, उन खे ज़ोर सां घुटो ॾिए थो ऐं पाण खे घसेटे। नबी साईं जो फरमान आहे आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं जेके बि अंबिया ऐं रसूल आया, हर नबी ऐं रसूल खे अल्लाह जो पैगाम पहुचाइण में तकलीफ़ पवंदी आहे। लेकिन पाण फरमाइनि था अल्लाह जो पैगाम पहुचाइण में जेका मूंखे तकलीफ़ पवंदी आहे, अहिड़ी कंहिं नबीअ खे तकलीफ़ न आहे। तही क़ौम जो ख़बीस तरीन इंसान नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कंध में टुवाल विझी करे पाण खे घसेटे थो। एतिरे में अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु पहती अचे थो, नबी साईं खां टुवाल खे हटाए थो ऐं फरमाए थो अतक़्तुलून रजुलन ऐं यक़ूल रब्बी अल्लाह, छा अहिड़े शख़्स खे तव्हां क़त्ल करणु चाहियो था जंहिंजो ॿियो त को ॾोह न आहे, जेको इहो ऐलान करे थो, जेको इहा दावा करे थो त मुंहिंजो रब अल्लाह। उन खां बाद कई वाक़ियात आहिनि। ॿियो वाक़ियो हज़रत अब्दुल्लाह मसूद रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो, इहो वाक़ियो बयान करे पंहिंजी ॻाल्हि खे ख़त्म करियां थो। इब्न मसूद रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो पाण बैतुल्लाह जे साम्हूं निमाज़ पढ़ी रहिया आहिनि। मुशरिकीन मक्का जी मजलिस बैतुल्लाह जे साम्हूं लॻंदी हुई। ॾिसनि था मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी इबादत में लॻियल आहे। अबू जहल पंहिंजे साथियुनि खे चवे थो भला केरु इहा हिमत कंदो जो फलां कबीले जे फलां ख़ानदान वारनि कल्ह उठ ज़ुबह कयो आहे, उनजी ओजरी पियल हूंदी, खणी करे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कुल्हे ते रखे जॾहिं उहो सजदो करे। इहो साॻियो शख़्स उक़बा बिन अबी मुईत उथिए थो, उठ जी ओजरी खणी करे अचे थो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजदे में आहिनि, अची करे पंहिंजे कुल्हे मथां रखी छॾे थो। उठ जी ओजरी इंतिहाई वज़नी, पाण उन हालत में काफ़ी देर ताईं सजदे में रहनि था ऐं उहा मुशरिका हदीस जा लफ़्ज़ आहिनि यज़हकूना, नबी साईं खे इन हालत में ॾिसी करे खिलनि था, खिली करे हिक ॿिए जे मथां किरनि पिया। इहा उन्हनि जी हालत आहे, मज़ाक़ कनि पिया। तव्हांजो बीबी फातिमा खे ख़बर पई त तुंहिंजे पीउ मथां ओजरी पियल आहे। बीबी साहिबा डोड़ी करे अचे थी, हटाए थी, पाण उथियनि था, निमाज़ खां फारिग़ थियनि था। इहो उहो मक़ाम हो, इहो उहो पहिरियों ॾींहुं हो जो मके जे मुशरिकनि पाण खे इंतिहाई तकलीफ़ ॾिनी हुई। ऐं इहे उहे माण्हू हुआ जिन तकलीफ़नि जे अंदरि
नबी साईं के बेहद तकलीफ़ूं पहचान सा कल्ला बल राना अला क़ुलूबिहिम जे मिसल बणिजी चुका हुआ। क़ुरान करीम चए थो उन्हनि जे दिलनि ते कट